ही असांजो समाज मुख़्तलिफ़ माण्हुनि जो मजमूई समाज आहे। इन में मुख़्तलिफ़ ज़हनियत जा माण्हू रहनि था, के चङा आहिनि, के ख़राबु आहिनि, के सुठा आहिनि, के वणंदड़ आहिनि, के नापसंद आहिनि। लेकिन असां कॾहिं इहो सोचियो आहे त लतीफ़ साईं खे कहिड़ा किरदार नापसंद हुआ, कहिड़ा माण्हू हुआ जेके उनखे लतीफ़ साईं उन्हनि खे पसंदि नथे कयो। अचो त अॼु उन्हनि किरदारनि जो जाइज़ो वठूं, ॾिसूं त उहे किरदार कहिड़ा आहिनि। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे त खर खे खपर खाए नांग मणियारो निकिरे, उभो जो ओनाए सुरपुर संदी सजणे। हाणे इहो खपर कंहिंखे खाए, खर केरु आहे, इहो किरदारु समाज में कहिड़ो आहे, अचो त हिन जो थोरो जाइज़ो वठूं। खर खे खपर खाए नांग मणियारो निकिरी, उभो जो ओनाए सुरपुर संदी सजणे। काफ़ी तव्हां अहिड़ा माण्हू ॾिठा हूंदा जेके सदाईं जेको आहे तो ॿियनि जी ॻाल्हियूं ॿुधण में ऐं जेको सो हिन में लॻा पिया हूंदा आहिनि त फलाणो छा पियो चए, हू छा पियो चए, हू छा पियो चए, इहा ॻाल्हि घटि वधि करे वरी ॿिए खे ॿुधायां, वरी इहा ॻाल्हि त जीअं माण्हू पाण में विढ़नि, तफ़रका पैदा थियनि, नफ़रत पैदा थिए, ॿिनि ठहंदड़नि खे विराए छॾिजे, ॿिनि प्यार कंदड़नि खे टोड़े छॾिजे, ॿ ॼणा पाण में ठहनि था त अजायो पिया सड़ंदा, अजायो पिया जेको सो थींदा। त इहो बि हिकिड़ो किरदारु आहे। इनखे लतीफ़ साईं इन क़िस्म जे किरदार खे खर सां तशबीह ॾिनी आहे ऐं इन जे लाइ बि लतीफ़ साईं बददुआ ई कई आहे त खर खे खपर खाए नांग मणियारो निकिरी, उभो जो ओनाए सुरपुर संदी सजणे। हाणे लतीफ़ साईं जो ॿियो बैत आहे त भॻो आऊं न चवां, मारियो त विसां, कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां, तपण लॼ मरां जे हूनस पुठ। इहो किरदारु केरु आहे? इहो किरदारु आहे गेदी डिजणो, जेको हर ॻाल्हि खां डिजे थो, जेको मुक़ाबिलो करण जी सघ नथो सारे, मुक़ाबिलो करणु नथो चाहे, बसि मिड़े वक़्तु गुज़ारण जे चकर में हूंदो आहे। जिते बि कोई अहिड़ो का ॾुखियो वक़्तु अची वियो उते मोह न ॾींदो आहे पर भॼी निकिरंदो आहे। या मक़सदु गेदी डिजणो, इन खां बि लतीफ़ साईं जेको सो पंहिंजी सख़्तु नापसंद जो इज़हार कयो आहे, इनखे बि सख़्तु नापसंद कयो आहे। पंहिंजी उनजी घरवारी खां चवरायो अथसि त भॻो आऊं न चवां, मारियो त विसां, कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां, तपण लॼ मरां जे हूनस पुठ में। जेकॾहिं भॼी थो वञे त पोइ मुंहिंजो मुड़ुसु कोन्हे, पोइ कहिड़े कम जो डिजणो। ऐं जेकॾहिं मुंहं में धक आहिनि, सीनो सपर थी विड़ियो आहे त मूंखे उन्हनि खे कोसाण ॾींदे सेकींदे ख़ुशी थींदी, पर वधीक मूंखे तॾहिं शर्म थींदो जॾहिं आउं ॾिसंदे त हीअ त भॻो आहे, पोयां को धकु उछले आयो त जेको पुठनि में लॻो अथसि। इहो किरदारु आहे। इन खां लतीफ़ साईं पंहिंजी सख़्तु नापसंद जो इज़हार कयो आहे। लतीफ़ साईं जो टियों नंबर बैत आहे त हसन मीर हुसैन जो जिनीन हींअड़े जार, ख़ालिक रब जबार कीन मराईंदो तिन खे। इहो केरु आहे? हाणे करबला मौला जो जेको वाक़ियो आहे, करबला जे आहे इहो लतीफ़ साईं जो बैत करबला ते जेको वाक़ियो आहे उहो आलम इंसान जो हिकिड़ो वॾो ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे, जंहिंमें नबी साईं जे पूरे कुटुंब खे ॾाढो बेदर्दी सां कुठो वियो, बेहुरमती कई वई ऐं सख़्तु जेको सो हुनखे अज़ाब ॾिना विया। ऐं इहो हिकिड़ो अगरि को मुस्लमान आहे ऐं पंहिंजे पाक सां मुहबत करे थो त उन लाइ इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। पर कुझु माण्हू हिन दुनिया में अहिड़ा बि आहिनि जेके इमामनि जे लाइ या करबला जे वाक़े खे को सियासी रंग चऊं हीअं आहे या फलां अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। अहिड़े किरदार खां बि लतीफ़ साईं जेको सो सख़्तु नापसंद जो इज़हार कयो आहे ऐं चयो अथसि त हसन मीर हुसैन जो जिनीन हींअड़े जार, ख़ालिक रब जबार कीन मराईंदो दिन खे। अलाह ताला इहा ॻाल्हि उन्हनि खे हज़म कान कंदो त जेको सो इमामनि सगुरनि जे बारे में हेॾो वॾो आलम इस्लाम जो वाक़ियो ऐं उनखे जेको सो ईअं आम था वठनि या उनजे बारे में अहिड़ी ॻाल्हि कनि था, त इहो बि हिकिड़ो किरदारु आहे। नंबर हिकिड़ो ॿियो किरदारु आहे मारी, पखियुनि खे मारींदड़। इन खां बि जेको सो लतीफ़ साईं सख़्तु पंहिंजो नापसंद जो इज़हार कयो आहे, बल्कि हिकिड़े क़िस्म जी बददुआ बि ॾिनी अथसि। मारी मरे छाल ढॿो वञनि ढॿियूं, जीअं तो अची काल विधो विच विरहुनि खे। यानी हिते हुनखे बददुआ ॾिनी अथसि। जेके ख़ासि तौर ते मारी उहे जेके कूंजड़ियुनि जो शिकार कंदा आहिनि, कूंजियूं जेके साइबेरिया खां ईंदियूं आहिनि, रूसो जो इलाइक़ो आहे साइबेरिया, जिते ढंढ बर्फ़ थी वेंदी आहे, पाणी ॼमी वेंदो आहे, ॿियो को कुझु ई कोन हूंदो आहे, पोइ हुतां कूंजियूं हिजरत करे हिननि इलाइक़नि में ईंदियूं आहिनि जेके कुझु मुआफ़िक़ हूंदा आहिनि। इते इहे पंहिंजा सियारे जा 2 या 3 महीना गुज़ारे वरी वापसि उॾामी हली वेंदा आहिनि। यानी इहे परदेसी पखी आहिनि जेके माइग्रेट करे अचनि था ऐं हीअ ॾाढो प्यारु कंदड़ पखी आहे, पंहिंजो पाण में हिननि जो ॾाढो कुर्ब आहे। कूंज जे बारे में लतीफ़ साईं जा ॿिया बि बैत जाम आहिनि,
त उनखे अगरि को मारे छॾे थो त इहो जेको दर्दु आहे इहो लतीफ़ साईं खे ॾाढो हिकिड़ो इनखे छो था मारियो, मासूम पखी आहिनि, आया आहिनि हिजरत करे, ईंदा वरी दाणो पाणी चुगी हलिया वेंदा। इनखे त लतीफ़ साईं बाक़ाइदा बददुआ ॾिनी आहे, मारी मरे साल ढब वञनि ढबियूं, जीअं तो अची काल विधो विच विरन खे। इहे जेके किरदार आहिनि इहे असांजे आसपास असांखे किथे न किथे नज़र ईंदा, असांजे मुआशिरे सां इहे लागू आहिनि। उन्हनि सां वक़्तु गुज़ारणो पए थो, उन्हनि सां जेको सो उन्हनि खे बर्दाश्त करिणो पवे थो, पर हाणे छा कजे। बहरहाल ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त अञा बि कुझु किरदार आहिनि जंहिंजी ॿी वीडियो में हुनजो ज़िक्र कबो, त अहिड़नि किरदारनि खां लतीफ़ साईं सख़्तु नापसंदि जो इज़हार कयो आहे।